अजीबरत एक्सप्रेस में अड़ो तो बम जो धमाको थींदो जंहिंजे ॿुधण सां इंतज़ामिया पंहिंजा होश हवास विञाए वेहंदी। बॉस अवां जे हुकुम मुताबिक शहर जे चारों तरफ अंधाधुंध फायरिंग थींदी ऐं मूंखे यकीन आहे सवन जी तादाद में बेगुनाह माण्हुनि जो रत वहंदो। बॉस अवां जे ऑर्डर मुताबिक बाक़ी बचल माण्हू सुभाणे सुबुह जो हड़तालूं कंदा ऐं उन्हनि जी अॻुवाणी मां पाण कंदुसि। गुड, वेरी गुड। शेर खान ने जुर्म जी दुनिया जो बाप आहे जंहिंखे दुनिया जी का ताक़त हिसा नथी सघे ऐं हिकु ॾींहुं हिन मुल्क जो कानून शेर खान जो गुलाम बणिजी वेंदो छो त शेर खान जुर्म के अवाम जो रत पियारे पियारे जवान कयो आहे। इन धरती ते सिर्फ टिन शयुनि ते जहिड़े जो बुनियाद बदल आहे, हिकु ज़मीन, ॿियो औरत, टियों दौलत। असां दौलत गॾु करण जे लाइ हितां जी ग़रीब ऐं अबोझ अवाम ते ज़ुल्म करे हुननि खे तड़पाईंदा आहियूं ऐं हुकूमत खे हिसाईंदा आहियूं। असां पंहिंजे फ़ाइदे ख़ातिर वाट वेंदड़ बेगुनाह माण्हुनि जे मथां गोलियुनि जी बरसात करे उन्हनि खे मारींदा आहियूं।
जमादार चटा वेही पैजी आई वटा ए अञा ऑफिसर नहीं चई जजन ईंदा हाणे जॾहिं अचनि चओ पंहिंजी क़िस्मत खे जमादार जमादारी जी जाइ ते जे हिते फूल हुजनि या त पोइ साईं जमादार चटो निकिरिया घिटीअ मां हराम जा ट्राकोड़ा हुजनि ग़लति चओ तूं साईं थाणे ते अचण जूं लख लख मुबारकूं हुजनि साईं तव्हांखे पर साईं हिकु ॻाल्हि चवांव सलाह ॾींदोसांव सुठी जे न हिन कुर्सीअ ते वेहणो अथव त अमन ऐं शांतीअ में वेठा हुजो पाण बि माल खाओ ऐं जमादार चटे खे वेठा खारायो शट अप यस सर सर ज़बान चम जी कान कम जी मूंखे शेर खान इबादत जो फाइल घुर्जे साईं मूंखे ख़बर हुई त हिते जेको ऑफिसर ईंदो आहे पहिरियां अची हिन फाइल जी पुछा कंदो आहे हुनजे करे सुहिणे नमूने साम्हूं हिन फाइल खे सजाए रखियो आहे सर फाइल खे त सजाए रखियो अथई पर तो पंहिंजे वर्दीअ जी हालत ॾिठी आहे साईं टोपीअ खे ॾिनम अधु वर्दी इस्त्री करे पोइ त लाइट हली वई साईं तड़तकड़ में ई पुराणी वर्दी पाए आयासीं मिड़े कम खे हलाइणो आहे गाॾे खे ॻेलणो आहे साईं शट अप आईंदे मां वर्दी सुठी ॾिसां सम्झी इंशाल्लाह आईंदा तव्हांखे कोन ॾींदासीं शिकायत जो मौक़ो
सब रास्ता बंद थी चुका है। पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर, गिरफ़्तार कयो हुनखे। बादल ॿुधाए त बम किथे रखियो अथई? छो त मासूम जाननि जो सवाल आहे ऐं हा, उन सां गॾु तुंहिंजी जान बि वञी सघे थी। मूंखे पंहिंजी जान जी परवाह कान्हे का। बम ॿुधाइण जे लाइ कोन रखियो अथई। जेकॾहिं तोखे मासूम ॿारनि जो एतिरो ख़्यालु आहे त 120 सेकंड अथई। उन में जेकॾहिं बम खे ॻोल्हे सघीं थो त ॻोल्ह, यानी बम। छो त मां आहियां बंदो, पर आहियां कंदो।
राजा कर खबर बादल पंहिंजी मंज़िल ताईं पहुतो या न? बॉस लगे तो बादल बमन समेत पंहिंजी मंज़िल ताईं पहुची चुको हूंदो। बॉस बादल बमन समेत गिरफ्तार थी वियो आहे। बस जेकॾहिं बादल ज़बान खोली त लॻे थो असां कबर में दफ़न थींदासीं। पत्थर पानी थी सघनि था, ज़मीन ऐं आसमान पाण में मिली सघनि था, पर बादल शेर आहे जंहिंजी ज़बान को बि कानून जो कामूरो खोले नथो सघे, छो त बादल जे जिस्म में शेर खान जो नमक पियल आहे, जेको बादल खे कॾहिं बि जुर्म सां गद्दारी करणु न ॾींदो। बस बादल कहिड़ी हालत में जेल में आज़ाद थियणु खपे। छो त इंस्पेक्टर शायद बादल खे कंहिं बि सूरत में ज़िंदा न छॾींदो। तूं शायदि नथो ॼाणी त आज़ाद शींहं खे जॾहिं पिंजरे में क़ैद कबो आहे त हू पहिरें खां वधीक जोशीलो ऐं ज़हरीलो बणिजी वेंदो आहे। मां शेर खान पियो ॻाल्हायां। अर्ज़ु इहो आहे त नाले बादल माण्हू जेल मां आज़ाद करणो आहे। जी 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 ओके, तव्हांजो थोरो ज़रूरु लाइबो। बॉस लॻे थो त बादल ज़रूर जेल में आज़ाद थींदो। शेर खान जी ज़िंदगी में जुर्म जो को बि जानबाज़ जेल में नथो रही सघे। बॉस अॼु हिन मुल्क जो नामे वारो मशहूर स्मगलर डॉक्टर अंसारी अवां सां मिलण थो चाहे। वञो तव्हां डॉक्टर अंसारी खे एतिरे त सख़्त पेरे में वठी अचो जो हुन जा वेठल मलाक बि हुनखे ॾिसी न सघनि। हेलो मिस्टर शाहिद, तव्हांखे अवां जे लाइ मैसेज आहे त अॼु सिटी पार्क में बम धमाको थी। छा तव्हां केरु पिया ॻाल्हायो? हेलो हेलो छा कयां सोना साईं, अवां खे ॾिसण सां ई होश गुम थी विया आहिनि। वो तव्हांजो मतलब न समझो। केरु आहीं तूं? मां कानून जी वफ़ादार ऐं तो जहिड़े बहादुर ऑफिसर जी परस्तार आहियां। ठीकु आहे, पर मूंखे इतला मिलियो आहे त हिते बम जो धमाको थियण वारो आहे। छो न, जॾहिं ॿ दिलियूं पाण में टकराइबियूं त धमाको न थींदो त ॿियो छा थींदो? शट अप। मां तोखे कानून सां मज़ाक करण जे जुर्म में गिरफ़्तार करे सघां थो। हाय, असांजो अहिड़ो नसीब काहे जो तूं पंहिंजे मोहबत जी हथकड़ी पाराए दिलि जी काल कोठड़ी में क़ैद करी। बणी बणी तू मुखे बणी बणी
खुदा जो कम की काश यो इंस्पेक्टर शायद मां हो जा तो हम सड़े का बिटा बिटा भाकण आया जो वतिया सड़ी उम्र विफल भला ये बुदा यो प्यार मुसा कड़ा करनी है प्यार प्यार तो इंसानन सा कबो छो मां को गदा आचा गडन के सिंह हो जना तो साफ जाहिर अचना हलवा यो बण थी सही बेन सा राजी बाकी ढोलन फकीर सा चांडो चंगो हलाने गडा वेलकम डॉक्टर अंसारी वेलकम। ताके हिते अचण में का तकलीफ त ना आई। तव्हांजा जानबाज़ गोरिल्ला गॾोजन ऐं मां मंज़िल ताईं न पहुचां इहो त थी नथो सघे। तव्हांजी महिरबानी डॉक्टर अंसारी साहब। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त तव्हां जहिड़ा वतन दुश्मन मुंहिंजा दोस्त आहे। इहो अव्हां जी महिनतुनि जो सिलो आहे। जेके हथियार तव्हां असांखे स्मगलिंग करे मोकिलियो था उन्हनि हथियारनि सां असां ग़रीब अवाम जो रतो आहे ऐं हुकूमत खे कमज़ोर कंदा आहियूं। अचो डॉक्टर अंसारी अचो। जेकर उनके ॾिसण चाहिए थो तो मुझो सीनो चीरे उनके ॾिसी सघी थो छो त मां आहियां बंदो पर आहियां गंदो। मां थो चवां जल्दी ॿुधाए मां तुंहिंजो रत पी वेंदुसि। मुंहिंजे रत में ज़हर समायल थी पीते त मरी वेंदे। करी हाँ एडा मोजा खाया ये वक्त वियो ना है वट सोपारी खा ए सच्ची गाल कर। के केतरा दफा जलियो आहे त बादल के मारण में को फायदो ना है। उनके मारे मारे हरू भरू पंजे हथन में लिपू न वेठो उनके जेतो मारिंदा अञा अॻिते निकरंदो।
बकवास बंद कर। यस सर। हेलो जी सर। पर सर बादल एक खतरनाक वहशी दहशतगर्द आहे। उनजे जिस्म ते केतिरनि माण्हुनि जे रत जा दाग आहे। सर बादल देश जो दुश्मन आहे, कानून जो दुश्मन आहे सर। तू कौम जो दुश्मन आहे, बल्कि इन मुल्क जे मुकम्मल अवाम जो दुश्मन आहे सर। बादल हिन धरतीअ ते नासूर बराबर आहे सर। पर सर बादल उन्हनि बमन समेत गिरफ्तार थियो आहे, जैसा वो मासूम माण्हुनि जूं जानियूं जलाइण पियो चाहे। पर सर जी सर जेको हुकुम सर। जमादार बादल खे इलाका मां ॿाहिरि कढी अच। न साईं न, एवरेला जे सदके ने बादल जे नकर जे मार जरा बादल वार तो तफा धूड़ा धूड़ करे करी तो हर तरफ लाश ही लाश होता, हर तरफ बारूद ही शोलन दी धप पईंदी। जेरे ता माण्हू माई ते लाश केर धोईंदो। मां आगे जाता के जी पैदा था भई इन न कयो ओलाई। शट अप। ये चवे तो तीए कर बंद बनी बादल के वठी अच। ओके सर ओके। मोकिलियो त मौत जे मुंह में दा पर छा कर यादा जमादार चढ़े जी तो के परता लाई दा इधर जाऊ इधर जाऊ इधर जाऊ। बंदो पर गंदो। मां तोखे गरीब चवां तो बादल, इंसान बनजण जी कोशिश कर। तो छा मां इंसान आहियां? न ना ही तो इंसान। ओए साईं असां सां ये नाराज थी न ॻाल्हाईंदो कर। असां त तुंहिंजा मेहमान आहियूं। मेहमाननि सां ईअं ॻाल्हाइण सुठो न आहे। तू नाराज थियण जूं ॻाल्हियूं थो करीं, पर जे मुंहिंजे वस में हुजे त मां तुंहिंजे जिस्म जूं छेतियूं करे छॾियां। छो त तो केतिरनि मारुनि खे बे औलाद करे छॾियो, केतिरनि मासूम ॿारनि खे यतीम करे छॾियो। काश हिन मुल्क जा ऑफिसर गद्दार ऐं रिश्वतखोर न हुजनि त मां तोखे फाहीअ ते चाढ़े पोइ सुकून हासिल कयां। चढ़ंदे त तूं मौत जी टिकीअ ते। बादल मूंखे कानून हथ में खणण ते मजबूर न कर। न न न न न कॾहिं बि कानून खे हथ में खणण जी नाकाम कोशिश न कजांइ। जंहिं बि कानूनदान कानून खे हथ में खणण जी नाकाम कोशिश कई आहे, बादल उनजी जिस्म खे सारे खाक करे छॾियो आहे। मूंखे अफ़सोस आहे त अॼु मां तोखे छॾे थो वञां, पर ज़िंदगीअ में ॿीहर मुंहिंजे साम्हूं न अचिजे, न त उहो तुंहिंजो आख़िरी ॾींहुं।